अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। त कीअं आहियो दोस्तों? उमेद आहे त ठीकु ठाक हूंदा, ख़ैरु ख़ैरियत सां हूंदा ऐं अल्हम्दुलिल्लाह मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। दोस्तों अॼु हिकु नए व्लॉग सां गॾु हाज़िर थियो आहियां। अॼु जो व्लॉग तमामु घणो मज़ेदार थियण वारो आहे, छो जो अॼु मां हलंदुसि पंहिंजी ज़मीन ते ऐं मुंहिंजी ज़मीन ते अॼु जेका मूं कणिक पोखी हुई उनजो लाभारो मुकमल थी वियो आहे ऐं अॼु उनखे थ्रेशर लॻंदी। मां तव्हांखे इंशाल्लाह मुकमल थ्रेशर जो वीडियो ॾेखारींदुसि। ऐं हींअर टाइम तमामु घटि आहे, सिज जेको सो लहण ते आहे, तक़रीबन 5:30 थी चुका आहिनि। थ्रेशर काफ़ी राति ताईं हलंदी ऐं उन विच में जेको वीडियो भरे सघियुसि इंशाल्लाह तव्हां सां गॾु शेयर कंदुसि। ऐं उनखे अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो ताकी हिन क़िस्म जा वधीक मज़ेदार व्लॉग तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहे। त दोस्तों हाणे बग़ैर वक़्तु ज़ाया करण जे हलूं था पंहिंजी ज़मीन जी तरफ़। दोस्तों हीउ ॾिसो जबल, हीउ जबल सिधो मुंहिंजी बनीअ जी तरफ़ वेंदा आहिनि ऐं हर रोज़ु हिन जबलनि मां थींदो पंहिंजी बनीअ जी तरफ़ ईंदो आहियां।
दोस्तों असां जेका महिनत कई उन महिनत जो फल असांखे मिली वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। असां 100 किलो छटिया हुआ ज़मीन में ऐं ही टोटल 45 मण आहिनि। दोस्तों अॼु जे वीडियो में बस एतिरो। उम्मीद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों काफ़ी राति पइजी चुकी हुई, इन करे मां सुबुह जो हुयसि। राति जो वीडियो जेको सो साफ़ु न थे आयो। बाक़ी जेको वीडियो मूं तव्हांखे ॿुधायो हो 45 मण असांजी कणिक थी हुई, उहो मूं सुबुह जो रिकॉर्ड कयो हो। दोस्तों तव्हां कणिक ॾिठी जेका अॼु सुबुह जो मूं तव्हांखे ॾेखारी, तक़रीबन असां 100 किलो छटी हुई, जंहिंमें असांजा 45 मण जेके आहिनि कणिक लथी। अल्हम्दुलिल्लाह जेका असां महिनत कई उन महिनत जो फल मिली वियो। ऐं दोस्तों जेके मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट व्लॉग में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।